ओ जे विर्द ज़ुबां ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह प्या पढ़ंदासी सुबहान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हुजे बिर्दो ज़ुबां ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सभिनी पढ़ियो हाणे ॿुध थो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले थी वञे थी जन्नत जी तसला थी वञे थी जन्नत जी तसला चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह जॾो पिंडाला आवाज कयो सल्लल्लाहु अलैका या रसूल सिक जहीं के हुजूर जी सीने में पक समझ उहो हींअर मदीने में सिक जहीं के हुजूर जी सीने में पक समझ उहो हींअर हुजूर हींअर मदीने में थो घुराए घोट सुबहान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। आखिरी मिसरो छोटकारो दुरूद दोहारन जो इलाज दुरूद बीमारन जो दुरूद पढ़ंदे दुखियो कोन थींदे गुनाह तुंहिंजा ईअं मुंहिंजो रब छाणे सज ॾींदो यार जे सदके जे वॾो फुड़ियो मींहुं ज़मीन खे ठारींदो आहे ईअं गुनाह ख़त्म करे रब दिल खे ठारींदो। छोटकारो दुरूद दोहारन जो इलाज दुरूद बीमारन जो ही वज़ीफ़ो दस्यो हर हिक वलीउल्लाह ही वज़ीफ़ो दस्यो हर वलीउल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।